जी बिल्कुल नाज़रीन, बॉर्डर में बिजली जी अण ऐलान लोड शेडिंग खिलाफ़ हिते बॉर्डर वासियुनि हिते जी मुज़ाहिरो कयो। उन मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे बॉर्डर में वॾे में वॾी लोड शेडिंग थी थिए, जेको 24 कलाकनि में 4 कलाक बि बिजली कोन थी हले। जीअं त हिते वॾा मिल बि आहिनि जेके उहे बिल बि पिया रहंदा, हर शइ आहे। 50 चकर चयो आहे SDA खे बिजलीअ जो 6000 आहे, 2 टे चकर 11000 तारूं किरी पियूं आहिनि, जंहिंमें माण्हू मरी विया आहिनि, जानवर मरी विया आहिनि। को डिसिप्लिन कोन्हे, को कुझु बि कोन्हे को। हिते माण्हू अचड़ा एॾी ॿुसट ऐं गर्मीअ जे दौर में माण्हू अचड़ा सकी सकी पूरा थी विया आहिनि ग़रीब। बिजली जो को टाइम ही ना आहे, को टाइम टेबल ही कोन्हे को। असांखे ही बरहाड़ी में ॾिनो वियो आहे, पर ही असांजो सिटी आहे। असां हुकूमत पाकिस्तान खे चऊं था त असां इहो सिटी शहर आहे, ही बरहाड़ी में कहिड़े हिसाब सां मुंतक़िल कयो आहे। असांखे सिर्फ़ु 2 कलाक बिजली ॾिनी थी वञे 24 कलाकनि मां। राशि ऑफिसर आहे, इहो पंहिंजो मनमानी करे रहियो आहे। जेकी बिजली पंहिंजे हिसाब सां ॾेई रहियो आहे। 2 कलाक बिजली आहे त 6 कलाक असां वटि बिजली न आहे। न बिजली हुअण जे करे जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। टाइम खां बिजली कोन्हे, 24 कलाक में कुल 2 कलाक बिजली ॾिनी वञे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। ऐं असां अफ़गान खे अपील कई त बिजली जो राशि ऑफिसरनि जेके हटाए वञे ऐं असांखे बिजली ॾिनी वञे, असांजा ॿार बीमारियुनि खां बचाया वञनि। जी बिल्कुल नाज़रीन, उहा ॻाल्हियूं ॿुधियूं बॉर्डर वासियुनि जूं। हुननि जो चवणु आहे त असां वटि जेको आहे सो मुसलसल लोड शेडिंग ऐं बिजली बंदि करे ऐं राशि ऑफिसर जेको आहे पंहिंजो SDO नसीराबाद उन जी गफ़लत सबबि असां हितां बॉर्डर वासी जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे भर चढ़ी विया आहियूं ऐं अहिड़ी गर्मी जे सूरत हाल में असां गर्मी में मरी रहिया आहियूं। पर उन्हनि इंतिज़ामिया खे का बि जूअं जेको आहे सो कन ते न सुरी रही आहे। असीं आला अमलदारनि खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त राशि ऑफिसरनि खे हटाए ईमानदार ऑफिस मुक़ररु कराए असां बॉर्डर वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सरताज इदरीअ सां गॾु जावेद अमन जुणे जो सिंध TV न्यूज़ बॉर्डर।